अस्सलामुअलैकुम दोस्तों, पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सॉप सीरियल पंहिंजा वेरी। दोस्तों जीअं तव्हां ॾिठो, सिकू खे जेको आहे पूरो करण जे लाइ फायरिंग कंदो केरु, इहो रुंडिया पुट दिलशेर ऐं नालो थींदो वञी हैदर जो, ऐं हैदर खे सां रोकण जी वॾी कोशिशि कंदो, पर इहो टड़ाप जेका कंदो हुयो, जेको धमकियूं ॾींदो हो सिकू खे, उहे ॻाल्हियूं उनजी ॻिची में पवंदियूं। पोइ चवंदो सौट मां इहो अमलो न आहे कयो, फलाणे कयो, टीरे कयो हूंदो, पोइ कोई बि इतबार न कंदो, हर को चवंदो न धमकियूं तूं ॾींदो हुएं, इहो सभु कमु तुंहिंजो आहे। अहिड़े हिसाब सां हैदर जी ॻिची में फिल्म पइजी वेंदो अचण वारे एपिसोडनि में। होॾां जेको आहे जाबर वॾी गेम खेॾे थो, तव्हां ॾिठो त हिकिड़े हमरा खे फतकाए अकबर खान जॻी वञी उछलाईंदो ऐं चवंदो त हीउ उहो आहे जंहिं तुंहिंजे मथां हमिलो कयो, हीउ चाकर खान जो माण्हू थी। अहिड़े हिसाब सां इन ॿिन्ही धुरनि खे पाण में विड़हाए तबाह ऐं बर्बाद करण जी पूरी कोशिशि कंदो इहो उठ जाबर, जेको पाॾो आहे क़ुर्बानी जो। दोस्तों वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻी त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। मिलंदासीं तव्हां कंहिं ॿिए वीडियो में वरी। तव्हांजो महिरबानी, मौला तव्हांखे ख़ुशि रखे, ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो।